बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वाजिद अली मेमून लाड़काना डेवलपमेंट अथॉरिटी जो एम्प्लॉई आहियां। असांजो इदारो हिन वक़्तु 2012 में असांखे ऑर्डर ॾिना विया हुया। उन खां बाद 2012 खां पोइ असांजो इदारो हिकिड़ी ईअं हली रहियो आहे जीअं ख़ैरात ते हलंदो आहे। पोइ हर साल असां रोडनि ते ईअं सरापा एहतजाज हूंदा आहियूं। असां हिन वक़्तु बि गवर्नमेंट खे इहो असां रिक्वेस्ट था कयूं त असांखे ॿियनि इदारनि वांगुरु सलूक कयो वञे। असांखे हर महीने घटि में घटि असांजो जेको राइट आहे, फंडामेंटल असांजो राइट आहे, असांखे पघार रेगुलर हर महीने मिले। उहो गवर्नमेंट जो इशू आहे त जेको इदारो आहे हिन वक़्तु सिंध गवर्नमेंट जो लोकल गवर्नमेंट जो इदारो आहे, असांजो लाड़काना डेवलपमेंट अथॉरिटी, गवर्नमेंट जो मसइलो आहे। जेकॾहिं असांखां कमु नथी कराए या असांखे ज़म नथी करे त उहो उनजो प्रॉब्लम आहे। घटि में घटि असां जेके रेगुलर एम्प्लॉइज़ अचूं था ऑफिस में पंहिंजा ॿारनि बच्चनि जो रोज़ीअ जे लाइ, असांखे घटि में घटि गवर्नमेंट हर महीने रेगुलर पघार ॾिए। ऐं असांजो इहो ई मुतालबो आहे CM सिंध खां, चेयरमैन बिलावल भुट्टो साहिब खां, त महिरबानी करे असांजो मसइलो हल करे ऐं असां एम्प्लॉइज़ जी बेचैनी ख़तमु करे असांखे ॿियनि इदारनि वांगुरु पघार रेगुलर ॾिनी वञे, त जीअं असां हर साल बजट जे लाइ रोडनि ते निकिरी 12 महीननि खां असांखे हिन वक़्तु ताईं पघार न मिली आहे। असां इहो पुछूं था त असांजो कहिड़ो ॾोह आहे? असां सिंध गवर्नमेंट जो हिसो न आहियूं, या असां पाकिस्तान जो हिसो न आहियूं, या असां सिंध जो हिसो न आहियूं। असां सिंध गवर्नमेंट जा एम्प्लॉई आहियूं, उन जा मुलाज़िम आहियूं। त घटि में घटि मालिक जेको आहे मुलाज़िम जो ज़रूरु ख़्यालु कंदो आहे। त सिंध गवर्नमेंट जा असां जॾहिं मुलाज़िम आहियूं त उहो असांजो ख़्यालु करे असांजे बच्चनि जी रोज़ी रोटी आहे असांखे घटि में घटि रेगुलर पघार ॾिनी वञे। मां लाड़काना डेवलपमेंट अथॉरिटी जो एम्प्लॉई आहियां। उन खां अलावा जेके दोस्त असां हिते वेठा आहियूं, असां मुसलसल हे असांखे 8-9 साल पियो थो हले असां एहतजाज कयूं था त पोइ असांखे बजट रिलीज़ थी थिए। बजट बि 6 महीननि खां पोइ रिलीज़ थी थिए, असांखे पघारूं मिलनि थियूं, वरी असां 12 महीना एहतजाज था कयूं, रोडनि ते था अचूं। लाड़काना डेवलपमेंट अथॉरिटी मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो ठाहियो लाहौर डेवलपमेंट अथॉरिटी खे ॾिसी त जीअं लाड़कानो शहर ख़ूबसूरत थिए, डिवीज़न ख़ूबसूरत थिए। उनखे न को प्रोजेक्ट ॾिनो थो वञे, न को फंड ॾिनो थो वञे, न का सरकारी बिल्डिंग ॾिनी वई आहे। असां मुसलसल सरकारी न हुजण जे करे प्राइवेट असां बंगले में आहियूं। उन खां अलावा पघारुनि जे लाइ धिका खाईंदा था अचूं। केॾीमहिल असां जनाबाग चौक ते बीठा आहियूं, केॾीमहिल प्रेस क्लब में बीठा आहियूं, केॾीमहिल कराची प्रेस क्लब में बीठा आहियूं। त असांजी इहा ई गुज़ारिश आहे CM सिंध खे ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे। त बिलावल साहिब खे असां इहा वरी बि रिक्वेस्ट कंदासीं त लाड़कानो शहर तुंहिंजो घरु आहे, तुंहिंजो हल्को आहे, ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो हल्को आहे, उनजो घरु आहे, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो घरु आहे। त पंहिंजे एम्प्लॉयनि ते नज़र कयो, लाड़काना डेवलपमेंट अथॉरिटी खे बहाल करे उनजे मुलाज़िमनि जी सैलरी बि कयो ऐं उनखे फंड बि ॾियो ऐं उन्हनि खे रेगुलर कमकार बि ॾिनो वञे त जीअं बेचैनी ख़तमु थिए। महिरबानी।